रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 25 जून 2022 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान वहीद मुस्तफ़ा। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। महांगाई जी शरह 28% ते पहुची वई। 32 शयुनि जा अघ वधी विया। जबरी गुमशुदियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ सोशल मीडिया एक्टिविस्ट खंभिजी वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। पाकिस्तान में महांगाई जी हफ़्तेवार शरह में गुज़िरियल हफ़्ते जी भेट में 1.1% ऐं गुज़िरियल साल जी भेट में 28.5% इज़ाफ़ो थी वियो। वफ़ाक़ी ॻणप वारे इदारे 23 जून ते ख़तमु थींदड़ हफ़्ते दौरान महांगाई जे अंगखर जारी करे छॾिया आहिनि। जंहिं मुताबिक़ गुज़िरियल हफ़्ते महांगाई शरह हिन गुज़िरियल हफ़्ते जी भेट में 1.1% वधी आहे। जॾहिं त सालियानी बुनियादनि ते ॾिठो वञे त गुज़िरियल हफ़्ते महांगाई जी शरह में गुज़िरियल साल जी भेट में 28.5% इज़ाफ़ो थी वियो आहे। जबरी गुमशुदियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ सोशल मीडिया एक्टिविस्ट अरसलान खान घर मां खंभिजी वियो आहे। जंहिं ते एमनेस्टी इंटरनेशनल ॻणतीअ जो इज़हार कयो आहे त सोशल मीडिया एक्टिविस्ट अरसलान खान जी घरवारी चयो त काल्ह राति 4:30 वॻे 14-15 एहलकार घर में दाख़िल थिया ऐं अरसलान खे पाण सां गॾु वठी विया। अरसलान खान जी घरवारी सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजी वीडियो बयान में चयो आहे त घर में दाख़िल थींदे ई सरकारी एहलकारनि असां ते हथियार ताणे छॾिया आहे। अरसलान खे बिना कंहिं ॾोह पाण सां वठी विया। अरसलान जो ॾोह एहलकारनि ॿुधायो त हू सोशल मीडिया ते घणो ॻाल्हाईंदो आहे ऐं घणो लिखंदो आहे, उन करे खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। अरसलान जी घरवारी लाॻापियल इदारनि खां अपील कई त हू मसइले खे ॾिसण ऐं मदद कनि। एमनेस्टी इंटरनेशनल पिणु सख़्त ॻणतीअ जो इज़हार कयो आहे त अरसलान खान खे सुबुह 4 वॻे खां संदसि रहाइशगाह तां खंभे गुम कयो वियो आहे। मुख़ालिफ़नि जी आवाज़ खे दॿाइण लाइ खेनि पंहिंजनि प्यारनि खे जुदा करण वारो अणवणंदड़ अमल ख़तमु थियणु घुरिजे। हारी वेलफेयर एसोसिएशन पारां सिंध में हारियुनि जी सूरत हाल बाबति सालियानी रिपोर्ट जारी थी। तक़रीब कराची प्रेस क्लब में कोठाई वई। तक़रीब में सॼी सिंध मां हारियुनि, मज़दूरनि, समाजी तंज़ीमुनि ऐं इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीमुनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरपर्सन जस्टिस रिटायर माजिदा रिज़वी कराची प्रेस क्लब में हारी वेलफेयर एसोसिएशन जे एहतमाम हेठि रिपोर्ट जी मुहरत में शिरकत कई। हारियुनि जी सूरत हाल ते रिपोर्ट जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध में हारियुनि जी सूरत हाल ख़राबु आहे। हारियुनि खे संदनि बुनियादी हक़नि खां महरूम रखण जो सिलसिलो अञा ताईं हलंदड़ आहे। सिंध में जबरी पोरियो कंदड़ हारियुनि ऐं मज़दूरनि जी सूरत हाल ॻणती जोगी आहे। साल 2021 में 1465 हारियुनि ऐं मज़दूरनि खे जागीरदारनि ऐं भठी मालिकनि जे निजी जेलनि मां अदालती हुकुमनि जे ज़रिए आज़ादु करायो वियो आहे, जंहिंमें 445 ॿार ऐं 521 औरतूं शामिल आहिनि। हारियुनि जे हक़नि जे हवाले सां मौजूदा सिंध टेनेंसी एक्ट 1950 ते हिन वक़्त ताईं अमल न थी सघियो आहे, जंहिंसां सिंध जा लखें हारी पंहिंजे हक़नि खां महरूम आहिनि ऐं जागीरदार वॾेरा सदन इस्तिसाल करे रहिया आहिनि। मुक़ररनि मुतालबो कयो त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे तारीख़ी फ़ैसिले खे सिंध हुकूमत पारां सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो वापसि वठी सिंध में हारियुनि जी रजिस्ट्रेशन कई वञे। सिंध बांडेड लेबर सिस्टम एबॉलिशन एक्ट तहत अमल कराए सिंध मां जबरी पोरे जो ख़ात्मो करायो वञे। सिंध हुकूमत पारां मुक़ररु थियल माहवार उजरत 25,000 ते अमल करायो वञे ऐं सिंध में हारियुनि जी यूनियन ठाहिण वारो अमल खे सवलो बणायो वञे। मिठी बाईपास जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में 3 महीननि खां मिठो पाणी न आयो, जंहिं ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। टायरनि खे बायूं ॾेई केतिरा ई कलाक रोड ब्लॉक कयो वियो। मुज़ाहिरे में मोहन मेघवाड़, दोदो मेघवाड़, नरिंदर भीरूलाल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मिठी जे बाईपास जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में 3 महीननि खां पाणी न आहे मिलियो, जंहिं करे रवासी उन विघे तड़पी रहिया आहिनि ऐं ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। हर महीने पाणी लाइ एहतिजाज करणो पए थो, तॾहिं इंतिज़ामिया पाणी ॾे ध्यानु ॾिए थी। हुननि चयो त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जी मिली भगत सां पाणी टैंकर माफ़िया खे फ़ी टैंकर 5,000 विकिरो करे ॾिनो वञे थो। मिठी म्यूनिसिपल कमेटी जे अॻूणे चेयरमैन मनोज मलाणी एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं ऐं 12 कलाकनि अंदरि पाणी सप्लाई शुरू कराइण जी ख़ातिरी कराए धरणो ख़तमु कयो वियो। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफ़ां सिंध जी समाजी शख़्सियत, कानूनदान ऐं सगा जी ताहयात मेंबर नूरनाज़ आगा जे लाॾाणे ऐं सगा जे
अॻवान डॉक्टर मुश्ताक फुल जी घरवारी जे वफ़ात ते ॾुख जो इज़हार कयो वियो। सगा जे क़यादत महताब अकबर राशिदी, अली हुसैन बिरोही, वली मोहम्मद रोशन, ताज मोहम्मद वसाण, नूर मोहम्मद सियाल ऐं ॿियनि संदन विछोड़े खे सिंध जे समाज ऐं सगा जो हिकु वॾो नुक़सानु करार ॾिनो आहे। सगा जी क़यादत तरफ़ां मरहूमनि जे ख़ानदाननि सां ताज़ियत कई वई ऐं चयो वियो त हिन ॾुख जी घड़ियुनि में संदन पोयरनि सां बराबरि जा शरीक आहियूं। ठटो मकली समेत नारे जा ॻोठ ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में पीअण जे पाणीअ जी सख़्तु खोड़ ख़िलाफ़ु रहवासी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मकलीअ ते कोरोना सेंटर साम्हूं क़ौमी शहराह ते एहतिजाजी धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई वई। एहतिजाज जी अॻुवाणी क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान यासिर जाखरो, ज़ुल्फ़कार जाखरो, वकील मुनवर भुट्टो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त ठटो ऐं मकलीअ ते काफ़ी वक़्त खां पीअण जे पाणी जो सख़्तु बहिरान आहे। शहरी पाणीअ जे फुड़े फुड़े लाइ तरसी रहिया आहिनि। मस्जिदनि में विज़ूअ लाइ बि पाणी नथो मिले। ज़राअत अॻु ई मुकमल तबाह ऐं बर्बाद थी वई आहे, पर इंतिज़ामिया पाणी जी खोट खे ख़तमु करणु तोड़े उञ मरंदड़ शहरनि ते का बि कहल नथी अचे। सरकारी कामोरनि जे बंगलनि ते पाणी जा टैंकर मुफ़्त में पहुचाया था वञनि, पर शहरी पाणी ख़रीदण ऐं परे परे खां आणण ते मजबूर बणियल आहिनि। आख़िर में इंतिज़ामिया पहुची ॻाल्हियूं करे एहतिजाज ख़तमु करायो। सकरन में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह सिंधड़ी चौक सकरन ते वार्ड 9 में उम्मीदवार शौकत हुसैन मेमून जी हिमायत में कोठायल कार्नर गरजाणी खे ख़िताब कंदे चयो त तालीम ॼाण ज़रूरु ॾिए थी, पर ईमानदार इंसान थियण लाइ तरबियत जो हुजणु ऐं अंदरि जे इंसान जो सुॼाग हुजणु ज़रूरी आहे। न त भले केॾियूं बि वॾियूं डिग्रियूं छो न हुजनि, पर बददियानती ऐं ॿ नंबरी सन आदत में शुमार थी वेंदी आहे। असांजी सोच अञा अॻिते आहे। असीं रुॻो काउंसलरनि ऐं MP MNA ताईं न, बल्कि मुल्क में तब्दीली जा ख़्वाहिशमंद आहियूं। छाकाणि जो ज़रदारी माफ़िया ऐं ॿियनि हुक्मराननि मुल्क जो ॾेवालो कढे छॾियो आहे। मुल्क कर्ज़नि जे पहाड़ हेठि दफ़न थींदो वञे थो ऐं हुक्मरान अरबे न बल्कि खरबे रुपया गिड़काए चुका आहिनि। हुक्मरान जा ॿार ॿाहिरि मुल्कनि मां आला तालीम हासिल करे अचनि था। तोड़े जो सुधरियल मुल्कनि में करप्शन ऐं बेईमानी जो तस्वर बि न आहे। थियण त ईअं घुरिजे जो हिन मुल्क में मोटी अची सुधारो आणनि, पर उन करे नथो थी सघे छो खेनि माइटाणी तरबियत बि 2 नंबरी ॾिनल हूंदी आहे। उनखां अॻु उम्मीदवार शौकत मेमून आजियाणो पेश करण सां वोट जी अपील कई, जॾहिं त गरजाणी में आयल महिमान खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल भाई ख़ासकली, मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटो, एडवोकेट सजाद अहमद चांडियो पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत पंहिंजी शिकस्त ॾिसी वहशी ऐं खूनख़वार सूरत ज़ाहिर करे छॾी आहे। अवामी तहरीक ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि जे कारकुननि ते सरेआम हमला करे खेनि इलेक्शन मुहिम हलाइण खां रोकियो पियो वञे। मोरो में अवामी तहरीक जे उम्मीदवार हसन अब्बास जे वर्क दौरान सिंधियाणी तहरीक ते हमिलो कयो वियो। पीपल्स पार्टी जे जियालनि जी सूरत में एस्टेब्लिशमेंट जा भर्ती कयल दहशतगर्द इहो न विसारनि त सिंधियाणी तहरीक कंहिं बि आमिर ऐं जाबिर आॾो पंहिंजा हथियार फिटा नाहे कंदी। सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक जे पुरमन कारकुननि मथां हमला करे पीपल्स पार्टी संदसि वहशी ऐं खूनख़वार चहिरे ते पर्दो विझी न सघंदी। बल्दियाती इलेक्शन में सिंध हुकूमत पीपल्स पार्टी जे एजेंट तौरु कमु करे रही आहे। खैरपुर नाथन शाह में शागिर्द अॻुवान इख़्तियार सोढर ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सियाफ पारां सिटी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में ज़िले नायब सदर हुसैन आज़ाद लिगारी, तालके सदर ग़ुलाम मोहम्मद गाॾई, नज़ीर अहमद बबर, आसिफ़ अली पंवर ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत जी मिली भगत सां सिंध अंदरि SUP जे कारकुननि ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो थो वञे, जंहिंजो ताज़ो मिसाल SUP जे कारकुन इख़्तियार सोढर जो जामशोरो पुलिस जे SHO रज़ाक कमांडो जे हथां गिरफ़्तार करे सादा कपिड़ा पहिरियल एहलकारनि जे हवाले करणु शामिल आहे। हिननि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि, ह्यूमन राइट्स कमीशन ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अपील कंदे चयो त हिन मसइले जो नोटिस वठी इख़्तियार सोढर समेत समूरनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। बदीन ज़िले जे ॾाखणी पट्टी, सेराणी, रूपामाड़ी, लाखो पीर, घड़ो पीर, फतेह शाह, अहमद राजू, काज़ियावा समेत इलाइक़नि जे लखें एकड़ ज़रई ज़मीन खे आबाद कंदड़ मीरवा, घड़ो माइनर समेत वाहन में पाणी न पहुतो। इलाइक़े में इंसाननि तोड़े चौपायो माल बि पाणी न हुअण करे उञ मरण लॻो, जॾहिं त कुझु इलाइक़नि में
वणनि जंतर ऐं मिर्च समेत फ़सुलुनि खे वक़्तु सिर पाणी न मिलण सबबि सड़ण लॻा आहिनि। बदीन ज़िले में सारियुनि जे फसल जी पोखी थींदी आहे, पर पाणी न हुअण सबबि बीठल बेजारो बि सड़ण लॻो आहे। हितां जे आबादगारनि वली मोहम्मद मंदरो, असगर ख़ासकेली, बूरो ख़ान नोतकाणी, मंठार भट्टी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त आबादगारनि लखें रुपया कर्ज़ खणी ज़मीनूं सारियुनि जे फसल लाइ ठारायूं, पर पाणी न अचण सबबि आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। हुननि घुर कई त बदीन जे पुछड़ी वारनि इलाइक़नि में पाणी पहुचाए इलाइक़े खे मुआशी बदहाली खां बचायो वञे। ज़ुल्फ़ी मीराणी लिखे थो त जरथर तख तंवार वण टिण वाई हिकिड़ी सरमंद बाबा, अॼु अव्हां जे खंभजण खे 10 ॾींहं मुकमल पिया थियनि, पर कानून, आइन ऐं बुनियादी आलमी इंसानी हक़नि जूं धॼियूं ॼाईंदड़ रियासती दहशतगर्दनि जी गिरफ़्तारी ऐं अव्हां जी बाज़ियाबी नामुकमल बणियल आहे। हीअ अगवाकार सरकारी दहशतगर्द पंहिंजे ई ममलिकत जे कानूननि, आइन खे रांदीको बणायो दुनिया खे इहो तासुरु ॾींदा था रहनि त हू ममलिकत खे महफ़ूज़ बणाइण लाइ कारवायूं कंदड़ वॾा के तीरमार खान आहिनि। पर अहिड़ो कुझु न आहे। ही न रुॻो अव्हां समेत समें हज़ारे नौजवाननि जा, पर ही अवाम जी आज़ादी, ख़ुशहाली, अमुन, इतिहाद ऐं ख़ुदि पंहिंजी ममलिकत जा अगवाकार आहिनि। हुननि जो दीन ईमान फ़क़ति दहशत ऐं ॾाढ ज़रिए वहशत जो निज़ाम क़ाइमु करणु आहे। हुननि जो आइन कानून सां को बि तालुक़ु न आहे। जे ईअं हुजे हा त पोइ ही अहिड़ियूं दहशतगर्दियाणियूं कारवायूं कॾहिं बि न कनि हा, जो खेनि संदनि ई ममलिकत जो आइन कानून टोड़े आलमी इंसानी हक़नि जो चार्टर ईअं करण खे सज़ा लाइक़ु वॾो गुनाह करार ॾिए थो। ही जेके वहशत ज़रिए ख़ौफ़ फैलाए रहिया आहिनि, उन्हनि जो सबबु उन ख़ौफ़ खे लिकाइणु आहे जेको हुननि जी दिलनि में सालनि खां मौजूदु आहे। तूं पंहिंजा हौसला बुलंद रख ऐं उन्हनि अज़ीम इंसाननि, नौजवाननि खे यादि रख जिन ते तशदुद जा पहाड़ किराया विया, ऐं तूं उहो त लाज़िमी यादि रख त तोखे तुंहिंजे देश सां ऐं मारू माण्हुनि सां मुहबत जो ॾोह में खंबियो वियो आहे। ऐं तोखे ख़बर हुअणु घुरिजे त असांजो देश ॾाढो हीणो, कमज़ोर ऐं निहायत घणे ज़ुल्म जो शिकार आहे। असांजे मारू माण्हुनि जो को बि नुमाइंदो न आहे, पर उन हवाले सां जेके मुदई आहिनि उहे बसि फ़क़ति दलाल आहिनि। कलमकार जो कलम ऐं मज़हबी जुबो आलिम ख़ौफ़, लालच ऐं लातालगी जो शिकार आहे। सियासी क़यादतूं ठीका ऐं परमटूं वठणु ऐं पंहिंजा शख़्सी असासा वधाइणु अयाशी जो सामान गॾु करण में पूरियूं आहिनि। सहाफ़ी, शाइर, दानिश्वर ऐं वकीलनि जी वॾी अक्सरियत पंहिंजे कुधनि करतूतनि खे इहो चई जस्टिफाए करे थी त अदा सॼे समाज जी अक्सरियत ईअं ई संदनि जीअं ख़ामोश, वाइड़ी, लालची ऐं ख़ुदि सनाई में मसरूफ़ आहे। तंहिं करे सोसाइटी जो हिसो हुअणी आहे। ममलिकत ख़ुदादाद जो को बि अहिड़ो इदारो न आहे जेको प्रॉपर हुजे। उन्हनि जो निज़ाम बसि जुगाड़ ते मसरूफ़ कार सरकार आहे। ज़ाती दोस्तनि जी अक्सरियत वेचारी शहपरनि खे हथणी टंग ते टंग चाढ़े रिवालिंग चेयर खे घुमाए कारोबारी ज़िंदगी जे मज़नि खे वधीक मसालेदार बणाए रही आहे। ॾे परॾे जा साञावंद बि वेचारा जहिड़ोक सिंध लीगल एक्शन कमेटी हुजनि, जेका जलाल शाह, कादिर बख़्श मंगसी, ज़ैन शाह, सनान कुरैशी, रियाज़ चांडे जहिड़नि मुराद याफ़्ता मथे क्लास जे माण्हुनि खे तकलीफ़ पहुचंदे ॾिसी पंहिंजो निंडू हराम करे छॾे। बाक़ी अवां असां जहिड़नि केरु अमीर माण्हुनि लाइ हिकु लफ़्ज़ बि पुछण लाइ तयारु न आहे, जो उन सां खेनि माली फ़ाइदा बि न मिलंदा ऐं संदनि ख़ौफ़ में बि इज़ाफ़ो थींदो। तोखे त ख़बर हूंदी न, सारंग, सुहेल ऐं बशीर शर जे खमिजण बाद मथनि दाख़िल थियल दहशतगर्दी वारनि केसनि जी पैरवीअ में जंहिं वकील लखें रुपया वरिता, उहो हिकु ॾींहुं बि कोर्ट में पेश न आहे थियो। जॾहिं पाण वरी वतन क़ौम जो नालो इस्तेमालु करे हिकु ज़िले बार जो सदर चूंडिजी मुरादूं पियो हासिलु करे। बाक़ी रहियो पंहिंजो वेचारो अवाम, मारू माण्हू जेको मुकमल तौर ते यरगमाल बणिजी हिकु वॾे हुजूम जी सूरत इख़्तियार कयो, बिना कंहिं मक़सदु फुज़ूल नमूने वञी पियो अॻिते वधंदो। पर मुंहिंजा पुट हिन सॼी सूरत हाल जो हिकु ॿियो मुख़ालिफ़ ऐं ॾाढ उत्साहींदड़ रुख़ बि आहे, जेको हर हंधि हिननि जे वहशत खे ललकारे थो ऐं खेनि सरेआम फ़ाशिस्ट करार ॾेई चवनि पियो त अचु अचु मूंखे क़तलु कर, मूंखे खंभे खणी गुम कर, पंहिंजी वहशत जो एतिरो इज़हार कर जो आईंदा तोड़े गुज़िरियल दौर में उनजो को मिसाल न मिले।
बहरहाल उम्मीद त जल्द देर हिननि जी फाशिस्ट सोच ऐं अमल खे शिकस्त ईंदी ऐं हिकु ॾींहुं ज़रूरु दुनिया जे कानून जे पकड़ में अचण वारा आहिनि। मुंहिंजी जान साह जे आख़िरी हिॾकी ताईं अवां ते मुड़ियल जारियत ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद कबो रहो, पोइ भली छो न बिल्कुलु तनहा थी रहजनि नथा राह में मारिया वञूं। दुआ आहे त मुश्किल जूं ही अज़तनाक घड़ियूं तुर्त पुॼाणी ते पहुचंदियूं। अवां फरमान लाल बख़्श बिरोई समेत समूरनि क़ैद कड़नि खे लताड़े आज़ाद देश जी आज़ाद फ़िज़ाउनि में ज़िंदगी जी हुस्नाकियुनि ऐं रंगीननि जो मज़ो वठी रहिया हूंदा। फ़क़ति अवां जो बाबा ज़ुल्फ़कार मीराणी। वर्ल्ड सिंधी कांग्रेस अदी नूरनाज़ आगा जे लाॾाणे ते गहरी ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार करे थी। हू सॼी ॼमार इंसानी हक़नि जे हिकु पुरज़म बहादुर ऐं सरगर्म कारकुन रही। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान HRCB ऐं सिविल सोसाइटी जे ॿियनि कोशिशुनि जो हिसो रही। हिकु क़ानूनी माहिर जी हैसियत में हुन मज़लूम माण्हुनि, बिरादरियुनि, क़ौम परस्त कारकुननि, औरतुनि, बांदी मज़दूरनि ऐं ॿियनि जा केस विढ़िया। हू 90 जे ॾहाके में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी पिणु सरगर्म हिसो हुई ऐं सिंध बर्तानिया में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे कम में वॾो किरदारु अदा कयो। असां अदी नूरनाज़ आगा जे ख़ानदान ऐं दोस्तनि सां दिली ताज़ियत करियूं था। 23 जून ते जिनीवा में गॾियल क़ौमनि जे इंसानी हक़नि जे वारे काउंसिल जे 50 इजलास में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी मिस दुआ कलोड़ो केस पेश कयो त कीअं सिंधी ॿारनि खे बुनियादी तालीम जे हक़ खां महरूम कयो पियो वञे। 5 खां 16 सालनि जा लॻभॻि 60% सिंधी ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। 80% स्कूलनि में पाणी, बिजली, फर्नीचर ऐं टॉयलेट जूं बुनियादी सहूलियतूं न आहिनि। हज़ारे स्कूल रुॻो कागज़नि ते आहिनि। प्राइवेट स्कूल सिंधी तालीम नथा ॾियनि ऐं मथां हुकूमत सूरत हाल खे सुधारण बजाए गुज़िरियल महीननि में 10,000 जे लॻभॻि स्कूलनि खे नाफ़ाल करार ॾेई बंदि करे छॾियो आहे। हिन गॾियल क़ौमनि खां मुतालबो कयो त लखें सिंधी ॿारनि खे ऐं सिंधी माण्हुनि जो मुस्तक़बिल बचाइण लाइ ज़रूरी क़दम खयां वञनि। सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे हफ़्तेवार दस्तूरी अदबी वेहक सास ऑफिस सिविक सेंटर टंडो मोहम्मद ख़ान में मोहतरम गुल ख़ासकेली जी सदारत में थी। वेहक में सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुलजी वनी अब्दुल कादिर मंगी नूरनाज़ आगा जे वफ़ात ते गहरे ॾुख जो इज़हार कंदे संदन रूहनि खे एसाल सवाब पहुचाइण लाइ गॾियल फातिह ख़वानी कई वई। जॾहिं त सिंध जे बीमार अदीबनि ऐं शाइरनि मोहम्मद दाऊद, ताज टिखड़ाई, गदा ख़ासकेली, माणक मला, अब्दुल सलाम थईम, उर्स अज़हर सोलंगी, एजाज़ शाह जी सेहतियाबी लाइ दुआ घुरी वई। वेहक में रफ़ीक़ा असलिगारी, गज़ल आशिक़ अली गाही, गज़ल अली असगर भट्टी, गज़ल विमल शर्मा, अफ़सानो मोहम्मद जुमन जानिब, सुमरो नज़म अयाज़ अली लिगारी गीत पढ़ियो। पेश कयल नक़ूर तख़लीक़ुनि ते सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ते सेक्रेटरी एजाज़ भट्टी, शाख जे सेक्रेटरी आगा जान आगा, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, एजाज़ अली जिस्काणी, मुख़्तियार निज़ामाणी, हाकिम रिंद ऐं ॿियनि पेश कयल तक़रीक़नि ते पंहिंजा बहितरीनु इस्लाही ऐं तनक़ीदी राया ॾिना। वेहक जे वक़्ती सदर मोहतरम गुल ख़ासकेली सिंध में पाणी जी खोड़ जे हवाले सां पंहिंजे ख़ूबसूरत वाई बिना तनक़ीद जे पढ़ण बाद सदारती राय ॾींदे चयो त संगत जे दोस्तनि जूं नवाज़िशूं जिन अॼोकी अदबी वेहक में मूंखे सदारत जो शरफ़ बख़्शियो। अॼोकी वेहक बहितरीनु ऐं शानदार रही, ख़ूबसूरत तख़लीक़ूं पेश थियूं जिन ते वज़नदार इस्लाही राया ॾिना विया। शाख टंडो मोहम्मद ख़ान सिंध जे सरमोड़ ऐं मुतहरिक शाख आहे जेका हफ़्तेवार ऐं भरपूर वेहकूं मुनक़द करण में मुख्य किरदारु अदा करे रही आहे। अदब सां चाह रखंदड़ ऐं सुञाण साथियुनि लाइ अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं शाल सदाईं जारी रहनि। 25 जून जे हवाले सां सिंध जे वाक़ियाती तारीख़ डॉक्टर दुर मोहम्मद पठान जी तहक़ीक़ ऐं तारीख़ ॿुधाइण वारो रोज़ानो संवारियल, वधायल ऐं नज़रसानी कयल सिलसिलो तवजह तलब वाक़िया। 25 जून 1843 लेफ्टिनेंट रॉबर्ट मुक़ाबले में मीर शेर मोहम्मद जे भाउ खे सेवण में पकड़े गिरफ़्तार कयो त उन्हीअ कामयाबी ते ईस्ट इंडिया कंपनी जे गवर्नर चार्लेस नेपियर खे मुबारक ॾिनी। 25 जून 1844 जॾहिं ठॻीअ सां सिंध ते कब्ज़ो करे मीर हुकुमराननि खे पकड़े जंगी क़ैदी बणाए जलावतन कयो पियो वञे त उन्हनि मीरनि जे देरनि वञनि वरनि सां गॾु वञण ऐं वतन छॾण खां इनकार कयो। अॼु वरी सिंध जे गवर्नर नेपियर खां कंपनी हुकूमत पुछा कई त जांच वठी ॾिए त कंहिं जा देरा पंहिंजे वरनि ॾे वञण लाइ तयारु आहिनि, छो त संदन वर वतन वापसि वरंदा ई कोन ऐं वञनि खे वरनि खां परे छो रखियो वञे। 25 जून 1856
सिंध जे वक़्ती कमिश्नर मुंबई सरकार खे लिखियो त असां सिंध जे क़दीम आसारनि जी मंज़र इमारतुनि ते थियल अक्स निगारी ऐं काशी जे थांवनि सिरुनि जी चिटसाली ऐं काठ ते उकिरियल जामेट्री ग्राफ्स वग़ैरह खे फ़ोटोग्राफ़ीअ ज़रिए महफ़ूज़ करणु घुरूं था ऐं उन लाइ यूरोपियन रेजिमेंट जे कैप्टन हरनि जूं ख़िदमतूं वरितियूं आहिनि। अवां महिरबानी करे खेसि 300 रुपयनि जी माहवार पघार ते मुक़ररु करे ॾियो। सिंध जे वणनि टिणनि पखी पखड़नि जानवरनि गुलनि ॿूटनि इमारतनि वग़ैरह जा फ़ोटू कढे सिंध जे तस्वीरी तारीख़ मुरतब करे सघूं था, पर अहिड़े शऊर अचण लाइ असांजे इदारनि ऐं अफ़राद खे शायदि अञा घणो वक़्तु लॻंदो। 25 जून 1927 कराची जे ख़ालिक ॾिने हाल में हिंदुनि जो वॾो जलसो थियो, जंहिंजी सदारत सेठ हरचंद राय विशनदास कई। हुन पंहिंजी सदारती तक़रीर में सिंध खे मुंबई खां अलॻि करण जी शदीद मुखालफ़त कई। यादि रहे त हरचंद राय विशनदास इहो पहिरियों सिंधी सियासतदान हो जंहिं सभ खां पहिरियां सिंध खे मुंबई खां अलॻि करण जो मुतालबो कयो। पोइ हीउ उन्हीअ जो वॾो मुखालिफ़ थी बीठो। मज़हबी मतभेद जे असर में केतिरनि ई हिंदुनि इहा सियासी ग़लती कई त सिंध मुल्क खे हू सूबे जी हैसियत में ॾिसणु न पिया घुरनि। सिंधी मुसलमान अपर क्लास उन्हीअ मुखालफ़त मां सियासी फ़ाइदो वरितो ऐं ॻाल्हियूं करे हिंदुनि जे शर्तनि मञण खां सवाइ हुक्मरान थियण लाइ सिंध खे सूबाई हैसियत वठी ॾिनी। 25 जून 1945 हुन दौर में सिंध ॼाओ आचार्य कृपलाणी ऑल इंडिया कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी हो। लॉर्ड व्यूल तजवीज़ पेश कई हुई त मरकज़ में हिंदुनि ऐं मुसलमाननि ते ॿधल मख़लूत हुकूमत क़ाइमु करणु घुरिजे। आचार्य कृपलाणी लखनऊ में उन ते तबसरो कंदे चयो त पोइ फ़क़ति कांग्रेस या मुस्लिम लीग सां सरकार ॻाल्हियूं न करे, पर ॿियनि मुस्लिम ऐं ग़ैर मुस्लिम अॻुवाणनि जी कॉन्फ्रेंस कोठाए उन्हीअ मख़लूत हुकूमत वारे तजवीज़ खे सभिनी लाइ क़बूल करण जोॻो बणाइजे। यादि रहे त अंग्रेज़नि खे हिंदुस्तान छॾण खां सवाइ का वाट ई कान हुई। उन्हनि तकड़ी जान छॾाइण लाइ उन्हनि ग़ुलाम मुल्कनि जो हक़ नज़रअंदाज़ कयो, जिन खे उन्हनि ग़ुलाम बणायो। उसूल मुताबिक़ उन्हनि ग़ुलाम मुल्कनि खे आज़ादु करणु घुरिबो। उहा सोच ग़ुलाम मुल्कनि जीअं सिंध जे सियासतदाननि खे कान आई ऐं वॾियूं पार्टियूं मुल्क खे ॿिनि टुकड़नि में विराइण ते बेइज़त थियूं। 25 जून 1955 लियाक़त अली ख़ान जे क़त्ल बाबति क़ाइमु कयल इंक्वायरी रिपोर्ट पधिरी थी। उन में चयो वियो त संदसि मौत पुठियां कंहिं सियासी दुश्मनी जो अमल दख़ल कोन्हे। यादि करण जी ॻाल्हि हीअ आहे त इब्तिदा में लियाक़त अली ख़ान मुल्क जो बेताज वज़ीर आज़म रहियो। क़ाइदे आज़म ऐं संदसि विच में शदीद इख़्तिलाफ़ पैदा थिया। उन्हनि बि हुन जी हैसियत खे न घटायो। लियाक़त अली ख़ान रूस जे दावत ठुकराए अमेरिका जो दौरो कयो ऐं वापसी ते कम्युनिस्टनि ख़िलाफ़ु बाह ॿारे हुन रावलपिंडी साज़िश केस खे उभारियो ऐं उन में उन्हीअ ज़माने जी फ़ौजी अफ़राद बि शामिल हुआ। फैज़ अहमद फैज़ बि फ़ौज में रहियो। लियाक़त अली ख़ान पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ यकतरफ़ो कंहिंखे इक़्तिदार में शरीक करण खां सवाइ वज़ीर आज़म थियणु चाहियो हो ऐं संदसि उन्हीअ रवैये हुन लाइ मसइला पैदा कया। 25 जून 1970 वफ़ाक़ी सरकार आर्डीनेंस लागू कयो त सदर तरफ़ां 1 यूनिट तोड़ण वारे हुकुमनामे खे कंहिं बि कोर्ट में चैलेंज न करे सघिबो। वफ़ाक़ जे ख़ासि हुकूमत अमली करे 1 यूनिट मड़ियो ऐं टोड़ियो वियो हो। का बि एंटी 1 यूनिट तहरीक 1 यूनिट मणण जो दग रोके सघे। अहिड़ी रीति कंहिं बि 1 यूनिट टोड़ियो तहरीक करे 1 यूनिट कोन टुटो। जॾहिं ओभर पाकिस्तान खे ई पाण सां गॾु रखिणो ऐं खणणो कोन हो त पोइ मग़रबी पाकिस्तान में 1 यूनिट जी का ज़रूरत कान हुई। 1 यूनिट ख़िलाफ़ु सिंध में मिसाली तहरीक हली ऐं उन तहरीक में ॾिनल क़ुर्बानीनि जे बेक़दरी न करे सघिजी, पर 1 यूनिट उन तहरीक करे ख़तमु न थियो। उन करे असांखे ॾिसणु सोचणु घुरिजे त असांजूं तहरीकूं घुर्बल मक़सदु छो न थियूं माणे सघनि। 25 जून 1972 ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बयानु ॾिनो त मां जेको शिमला मुआहिदो करे आयो आहियां उन ते अवामी नुमाइंदनि खे एतमाद में वठिबो ऐं क़ौमी असैम्बली में बहस कबो। 25 जून 1990 मोहनजोदड़ो इंटरनेशनल एयरपोर्ट जो इफ़्तिताह थियो। 25 जून ते जनम वठंदड़ ऐं विछड़ंदड़ मशहूरु शख़्सियतूं। जनम ॾींहुं 25 जून 1922 शाइर साइक़ बुखारी जी पैदाइश जो ॾींहुं आहे। 25 जून 1929 तालीमी माहिर ऐं मुहक़िक़ डॉक्टर मुमताज़ अली काज़ी MA काज़ी जी पैदाइश जो ॾींहुं आहे। 25 जून 1939 ईस्वी समाजी अॻुवाण मोहम्मद तालिब भुट्ट जी पैदाइश जो ॾींहुं आहे। 25 जून 1968 लेखक ग़ुलाम मुस्तफ़ा चन्ना जो जनम ॾींहुं आहे। 25 जून 1971 शाइर मोहम्मद उर्स ओठो मीरपुर बठेरो जो जनम ॾींहुं आहे। 25 जून 1978 बॉलीवुड जे सिंधी अदाकार आफ़ताब शिवदासाणी जो जनम ॾींहुं आहे। विछोड़ो 25 जून 1976 शाइर हाजी अब्दुल्ला वासिफ़ जो इंतकाल थियो। 25 जून 2009 पाप मौसीक़ी जे बेताज बादशाह माइकल जैक्सन जो इंतकाल थियो।
ही असां अवां जी ख़िदमतुनि में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। उन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।